नाज़रीन, हिक ॿी ख़बर ॾियूं त जैकाबाद में पुलिस सां मुबैना तौर झड़तू मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशरी वाक़े जी जांच लाइ जुड़ियल जांच टीम पंहिंजी जांच शुरू करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं त जैकाबाद में पुलिस सां मुबैना तौर झड़तू मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सदाम लाशरी वाक़े जी जांच लाइ जुड़ियल जांच टीम पंहिंजी जांच शुरू करे छॾी आहे। इन हवाले सां असां सां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे नौजवान सदाम लाशरी जे क़त्ल वारे वाक़े जी जांच कंदड़ जांच टीम जे सरबराह ऐं SSP शिकारपुर अमजद शेख साहब। अस्सलाम वालेकुम अमजद शेख साहब। जी वालेकुम सलाम। अमजद शेख साहब, नौजवान सदाम लाशरी जे मुबैना क़त्ल वारो वाक़ियो आहे जेको केतिरनि ॾींहंनि खां सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाज जो सिलसिलो बि जारी आहे। उन अहम वाक़े जी जांच जी ज़िम्मेवारी अव्हांखे ॾिनी वई आहे ऐं ॿुधण में अचे पियो त अव्हां जी क़यादत में जांच शुरू बि थी चुकी आहे। इन हवाले सां असांजे नाज़रीन खे कुझु ॿुधाईंदा? जी बिल्कुल, इन वाक़े जो नोटिस वरिते आईजी साहब हिकिड़ी हाई लेवल कमेटी कॉन्स्टिट्यूट कई जंहिंमें हेड माया ऐं SSP लाड़काणो मूंसां गॾु इन कमेटी में शामिल आहिनि। असां ऑलरेडी इन जी जेके प्रिलिमिनरी इंक्वायरी आहे उहा त स्टार्ट करे चुका आहियूं। अॼु मौके ते वञी करे उन्हनि जे लवाहिकीन सां बि मिलंदासीं, जेको क्राइम सीन ऑफेंस आहे उनखे बि विज़िट कंदासीं। उन जे अलावा जेके पुलिस एहलकार हुया जेके इन इनकाउंटर में शामिल हुया उन्हनि जी स्टेटमेंट वठी करे जेके ऑन स्पॉट इंक्वायरी आहे उहा अॼु इंशाअल्लाह ताला कंप्लीट थींदी। उनमें जेका मां तव्हांखे गुज़ारिश कयां त इहा वाकई हिकिड़ी सोशल मीडिया ऐं ॿियनि जे तवसुस सां जेके सिविल सोसाइटी एजिटेट कई, इन हिसाब सां ई आईजी साहब इनखे इंश्योर कयो त हुन में मेरिट ते अगरि इहो जुड़तू आहे ऐं जेको आहे फेक इनकाउंटर आहे त उन में उन हिसाब सां ई सज़ा मिले। अगरि को ॿियो मसइलो आहे त उहा बि शइ साम्हूं अचे। अच्छा अमजद शेख साहब, सदाम लाशरी वाक़े बाद सदस्य वारसन जंहिं SHO ते इल्ज़ाम हया, छा उन SHO खे जांच थींदी ऐं छा SSP जैकाबाद खे उन सिलसिले में घुराए वेंदो? जी बिल्कुल, जेके भी आहे इल्ज़ाम जेके भी उन शक इदारे में अचनि था, जेको भी उन्हनि जो डेज़िग्नेशन हुजे उहे सभु जांच में शामिल थींदा। इन करे इहा जेका हाई लेवल इंक्वायरी जेको कॉन्स्टिट्यूट कई वई आहे, 2 SSPs उन में रखिया विया आहिनि। ऐं मां तव्हांजे नाज़रीन खे तव्हांजे चैनल जे तवसुस सां ॿुधाईंदुसि त इंशाअल्लाह ताला अगरि उन जो इहो इन तरीक़े सां इनकाउंटर थियो आहे, हिकिड़ो क़त्ल थियो आहे त उन खून सां इंसाफ़ थींदो, उनखे इंसाफ़ मिलंदो। अगरि के ॿिया इशूज़ आहिनि उहे बि उन्हनि जे साम्हूं ईंदा, पर इंशाअल्लाह ताला हिन में मेरिट प्रिवेल कंदी ऐं को बि प्रेशर भली डिपार्टमेंट जो हुजे या ॿिए तरीक़े सां उहो एक्सेप्ट न थींदी। अमजद शेख साहब, हिन वाक़े में पुलिस जा 2 मौक़िफ़ साम्हूं अची चुका आहिनि। शुरूआत में पुलिस मुक़ाबिलो ॾेखारियो वियो, बाद में ॿुधायो वियो त नौजवान सदाम लाशरी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। इन हवाले सां अव्हांखे का ॼाण मिली सघी आहे? जी हुनमें बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे ऐं कुझु शयूं इहे बि आहिनि त शायदि उहो लॉकअप में तशदुद सां थियो, पोइ को गोलियूं लॻियूं, कुझु घणा वर्शन साम्हूं आया आहिनि। हाणे पोस्टमार्टम जी रिपोर्ट बि उहा पधरी कई वई आहे। असां डॉक्टर सां बि मिलंदासीं जंहिं हुन पोस्टमार्टम कयो आहे, उनमें बि शयूं उन फॉरेंसिक्स जे हिसाब सां असांखे काफ़ी हेल्प मिलंदी। पर बहरहाल हाणे कमेटी पंहिंजी जांच करे रही आहे, इंक्वायरी करे रही आहे। इन में कुझु शयूं डाइवर्ट हिन वक़्तु या डिस्क्लोज़ नथी करे सघनि, पर सिर्फ़ु इहा ज़रूरु आहे त इंशाअल्लाह मेरिट थींदी। हिन में अगरि को कंहिंजे तरफ़ां बि भली डिपार्टमेंट जे तरफ़ां बि अगरि कसूर साबित थींदो त उन वाक़ो कयो वेंदो ऐं उन्हनि खे सज़ा ॾियाराई वेंदी। अच्छा अमजद साहब, उहो बि ॿुधाईंदा त छा जांच टीम नौजवान सदाम जे वारसनि सां मुलाक़ात कंदी? जेकॾहिं उन्हनि खे के ख़दशा हुजनि त उहे ख़तमु कया वेंदा? छो त वारसनि जो हिकु उहो बि मौक़िफ़ आहे त पुलिस नौजवान जी गिरफ़्तारी बाद खां 10 लाख रुपया घुरिया हुआ जेके न ॾियण ते सदाम खे मारियो वियो आहे। जी बिल्कुलु, उन्हनि जे जेके लवाहिकीन आहिनि उनजे वारिस सां उन्हनि सां मुलाक़ात शेड्यूल्ड आहे। उन्हनि जा जेके सिक्योरिटी कंसर्न्स आहिनि उहे बि इंशाअल्लाह ताला अॼु ई रिड्रेस थींदा। जेके उन्हनि जी शयूं आहिनि अगरि साथियुनि सां गॾु अचनि थियूं उहे रिकॉर्ड बि थींदी ऐं ज़ाहिर आहे उहा इंक्वायरी में उहा शइ असांजी हूंदी, उनजो इम्पैक्ट बि हूंदो। पर बहरहाल जेका बि आहे, मां वरी बि चवंदुसि इहा एॾी हाई लेवल जी इंक्वायरी अगरि कॉन्स्टिट्यूट कई वई आहे कमेटी, उन में सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त हर शइ जांच थी इम्पार्शियल ऐं ईमानदारीअ सां उहा थिए। अमजद शेख साहब, नौजवान सदाम लाशरी जूं कुझु ऑडियोज़ बि साम्हूं आयूं आहिनि। इन ऑडियो कॉल में सदाम लाशरी जन माण्हुनि सां ॻाल्हाए थो, छा उन्हनि खां बि जांच थींदी? इन बाबति बि ॿुधाइजो। जी बिल्कुल, ऑडियो जे लाइ असां FIA खे भी जेको आहे उनजी असिस्टेंस कयूं था त उन कम से कम फॉरेंसिक थी सके त उनजी वॉइस अगरि थी वञे ऐं ऑथेंटिकेट थी वञे त उनमें ज़ाहिर आहे उहा एविडेंस जे तौर ते थींदी ऐं जीअं माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उहे सामने तफ़्तीश थींदा। नंबर 2 जेको फेसबुक ते आहे कुझु थ्रेड्स जे हिसाब सां हुन पंहिंजे ख़दशा ज़ाहिर कया, कुझु कमेंट्स न, उहे बि शयूं असां तस्दीक लाइ उहो वेरीफाई कंदासीं। ऐं हर
रवैये सां हर ज़ाविये सां इंशाअल्लाह ताला जांच थींदी। इन में कंहिं बि हिसाब तव्हां इहो न कयो त का शइ इम्यूनिटी मिलंदी या कंहिं डेज़िग्नेशन जे हिसाब सां इम्यूनिटी मिलंदी। जेको जांच में शक में ईंदो उन जी बिल्कुलु उन तरीक़े सां स्टेटमेंट बि वठी उन एग्ज़ामिनेशन बि कयो वेंदो। वॾी महिरबानी अमजद शेख साहब, KT न्यूज़ खे वक़्तु ॾियण लाइ।